अहिड़ियूं माना असांखे शयूं मिलनि थियूं गैर यकीनी वारियूं असां ॿुधी माना हैरान थी वेंदा आहियूं जीअं हाल आहे त उहो वीचारो सॼो ॾींहुं माना पंहिंजी किफ़्त में लॻो पियो आहे पंहिंजे पेट में पालण जे लाइ पर साईं उन हूंदे बि किताबनि सां तारीख़ सां सकाफ़त सां शयुनि सां जुड़ियल रहियो आहे। इहो हिकिड़ो माना वॾो साईं जो लॻाव उन शयुनि खे ॾिसण जो सखण जो ऐं साईं जी कदर आहे हिन ते। ऐं साईं जी बि इहा ख़ूबी आहे साईं जेका बि किताब में शयूं लिखियूं ख़ासि करे थो ॻोठ जी यादगिरियूं आहिनि ऐं साईं फेसबुक ते बि रखे थो असां ॾिसूं था 80-90 वारियूं 2000 वारियूं 2000 खां आनवड़ जेके बि शयूं आहिनि असांजी दिलि में ई माना हिकिड़ो अजीब उत्साह पैदा थिए थो पियो माना छा कीअं ॻोठ हुयो असांजा शहर कीअं हुया माण्हू कीअं हुया ऐं उनखे संभालण हिकिड़ो वॾो माना कमु आहे। असां जदीद दौर में रहूं था असां लैपटॉप बि आहिनि जदीद मोबाइलूं बि आहिनि आईफोन बि आहिनि पर असांजा 5 सालनि जी पहिरियां वारी शइ ॾिसंदो त असां बि संभाले पवंदी। साईं जो इहो लॻाव उन शइ सां लॻाव हुजणु इहा तमामु वॾी माना हिकिड़ी झाकोड़ आहे ऐं इहो वॾो ऐं किताब पढ़िजे हा त वधीक हुन ते ॻाल्हाइजे हा किताब न पढ़ी सघिया आहियूं हुन जे लाइ पढ़िजे साईं खे ॿुधाइबो त छा आहे हाणे असां बि जेको प्रोफेशनल राइटर न आहियूं त हुन साईं खे सजेशन ॾिजे बसि ॾिसंदासीं का खोट या जेका बि हूंदी साईं खे ॿुधाईंदासीं। अॻे मुहूर्त में बि असां ॻाल्हाए न थी विया हाणे किताब पढ़े थी हुन खां पोइ ग़लतियूं न चइजनि पर हिकिड़ो शाबत इज़त मां वरी चोरी चयोमांसि मां 2 ॻाल्हियूं ॿुधाए फोटू वारी ॻाल्हि रखी पर उहो जेको तख़्ते जमशेद असां घुमण वियासीं टैक्सी कराए थी असां घुमूं फारसी थोरी मूं ॻाल्हाई हुन सां टैक्सी वारे सां उन पुछियो कुझा पई रमी काॾे हलंदो मां चयो चीमाणी मुझे पूजा की मन मंगसू के परी पूजा मंगसू बजो सारा वोट ब्याह सारा चांडिया होया कर 3 वसण जा बाजार में ना यार खरीदारी करण तो उन जो चांडिया ने पूछो जुमा फारसी बाला दी किने सा पीर वसण दे चांडिया अड़ियो बस गाली बड़ी कंबल वठी यार जैसा तो मंकी जो अपने कंबल चावा तो कच्छू घणे नहीं उन जा थी विया थोड़ा खुटी पिया पुट की चा तो जुल फोटा ॾियां हिकिड़ी ॻाल्हि आहे ॿियो वरी फोटू निकिरंदा तॾहिं तो उन चांडियनि वरी उन्हनि खे चयो त बा हुन पुछो फारसी में त घणा फोटू तो चए हिकिड़ी काली कापी ॿिया छा ॾूं हुननि फोटू 2 छा कढिया हिकिड़ी कारी कापी हीअ वरी छा कनि अछी कापी बोटाइजनि कारी का खण जहिड़ो थी पियो असां फारसी सम्झूं कोन पोइ असां हुयो हादी पे घिस पाण उनखे वठी वियासीं मसइलो छा आहे की असां आहे न छा हिकिड़ी काली कापी ॿिया छा ॾूं छा असां करे मोटा करे उहो जवाब इहे ॻाल्हियूं लिखियनि बहरहाल किताब बहितरीनु आहे दोस्त सुठो लिखियो आहे मुबारक लाइक़ु आहे नौजवान थी करे ऐं सहण सभिनी ॻाल्हियुनि खे वरी मुबारक आहिनि या हिन जीअरा असांजा आहिनि इहे मायूस सभु चेहरा असांजा आहिनि असां मज़दूर आहियूं जो हथनि था सभु गई या भाग जा लीका असांजा आहिनि। कुझु नौजवान दोस्त बि हिते मौजूदा जेके तालीम कराए रहिया आहिनि उन्हनि मां बि जेकॾहिं हिकिड़ो दोस्त अचे मुंहिंजो ख़्यालु ऐं ख़्वाहिश आहे त जेकॾहिं उहे नौजवान ईंदा कंहिंजो न कंहिंजो को शेर ई पढ़ी ईंदा न त उहो सभु ॿार मूंखे पवंदो ई पोइ हुन वांगुरु जेको चए पियो अचनि खे त पोइ छाया मसइलो पढ़ा न त पोइ न त पोइ मां शायदि ॿुधाईंदोसां ॿुधायो तव्हां ॿुधायो आराह में उछलाए उधमन के पचायो थम आराह में उछलाए उधमन के पचायो थम टांडन ते नची नाज़ुक जज़बन के पचायो थम हल्फन के मोहब्बत जी आवीअ में विझी मदहोश ॾई ताव तख़यल जो लफ़्ज़न के पचायो थम
साईं शमसदीन सोलंकी। चंड जे चांडाण में साईं मसूद साहब आए। चंड जे चांडाण में गॾु मां ऐं हू हुआसीं। पहिरियां चंड ॾे ॾिठुमि ऐं पोइ हिन ॾे ॾिठुमि। पोइ दाग़ न ॾिठुमि, हा हिकु दाग़ ॾिठुमि। चंड में दाग़ ॾिठुमि ऐं मुंहिंजो सोनो बेदाग़। स्टेज में वेठल सभई रहबर मानवारा हिक जेतिरा दोस्त साम्हूं वेठल हम उमिरि असां खां नंढा कुझु असांजा शागिर्द, अस्सलाम वालेकुम। ख़ासि तौर ते तव्हांजे अॻियां ही जेके ॿ लफ़्ज़ ॻाल्हायूं था पिया पंहिंजे लाइ, स्पेशल तौर हिकु शख़्सियत वेठी आहे असांजी स्टेज ते। मां त ईअं ई चवंदुमि उन ई हिन ॻाल्हाइण जी, ईअं बीहण जी, तव्हांजे साम्हूं अचण जी जेका असांजे खे हिमत बख़्शी, असांजी रहबरी कई, उन साईं जा असां ते लख एहसान। साईं मोहतरम जमात मोहतरम साईं मसूद साहब असांजो हम उमिरि आहे। असां मसूद साहब खे उन वक़्त खां ॾिठो आहे जॾहिं असांजे सुहिणे में सूंहं ऐं साॼा। मसूद साहब नंढपिण खां ई असां सम्झी विया हुआसीं त हिन शख़्स में कुझु थियण जो वॾो ॾांहुं आहे, वॾो अकुलु आहे, वॾी ॾाह आहे। छो त जॾहिं गॾिजी घुमिबो आहे, गॾिजी उथबो आहे, गॾिजी वेहबो आहे, खाइबो आहे, पीबो आहे, हर कंहिंजा किरदार, हर कंहिंजो अकुलु ॾाह साम्हूं अची वेंदी आहे। पर जॾहिं असां 8 खां 15, 20, 25 बि गॾु ॿाहिरि करे मथां न बि टपिया जो मेड़ राधनि, पर हिते पंहिंजे हिन एरिया में रांदियुनि रूंदियुनि सां जॾहिं हिन सां गॾिजी खेॾंदा हुआसीं त हिन में काफ़ी अकुलु ॾाह लीडरिंग करण जी ऐं रहबरी करण जी वाट ॾिसंदा हुआसीं ऐं पंहिंजे अकुलु ॾाह ऐं रहबरीअ सां असांखे काफ़ी जायुनि ते सुरखुरू करे वापसि वठी ईंदो। साईं मसूद साहब इन खां वधीक थोरो अॻिते हलूं। को वक़्तु हुयो नए ॻोठ में हिकिड़े काफ़ी भूचाल हुयो, हर को छेड़छेड़ हुयो, हर को पंहिंजे पंहिंजे हिसाब सां कमु कंदो हुयो। पर साईं मसूद साहब वेही जंहिंमें मेन किरदारु हम उमिरि साईं कादर बख़्श आहे, साईं नूर मोहम्मद आहे, या ॿिया जेके असांजा हम उमिरि आहिनि, वेही हिकु जाइ ते सलाह कईसीं छो न अहिड़ो प्लेटफॉर्म ॾिजे नए ॻोठ खे त भला हिकिड़ी आङुर जेकॾहिं कंहिंखे हणिजे, पर उन सां गॾोगॾु ही जेकॾहिं मुठ गॾिजी किथे अमल में आणिबी, उहे मसाला वधीक सवला हल थींदा। ऐं साईं ॻोठ सुधार संगत नए ॻोठ जो बुनियादु विधी, जंहिंमें असांजो जेको रहबर ॿियो दोस्त बि हिते मौजूदु आहे, साईं मोहतरम इमदाद अली सांटियो साहब, सलाह मशवरो करे इहो केस असां पंहिंजे वॾनि ॾे खणी वियासीं। उन्हनि वॾनि में मोहतरम मरहूम साईं इक़बाल अमन लाखेर साहब, साईं अलल तूफ़ान वीडियो साहब, साईं ॿिया जेके बि उहे साईं मोहम्मद दाऊद मरहूम उहो हुयो, जा ॿिया काफ़ी किरदार हुया। सभई जॾहिं उते पहुतासीं त उन्हनि खे लख शाबस हुजे, उन्हनि असांखे पंहिंजो कयो, वेलकम कयो ऐं बिल्कुलु काफ़ी सजेशन्स उन्हनि असांखे ॾिनियूं त तव्हां इन शइ ते अमल कयो, असां तव्हां सां गॾु आहियूं। असांजी दिलि वेतर वधी वई ऐं असां काफ़ी सारा मसाला गॾिजी करे उन्हनि खे हल करण जी कोशिशि कई। ऐं सभिनी शयुनि जो जेको असांजो अॻवान हुयो मरहूम सैद ज़फ़र अली शाह साहबु हुयो ऐं साईं इमदाद अली साहबु, उन में असां एज़ अ कारकुननि सभिनी गॾिजी सॼी अॻिते वधी करे उन सभु मसाला जेकॾहिं शहर जा ॿिया के मसाला हुजनि, रोड रस्ता नालियुनि जा मसाला हुजनि, ईदगाह जो मसइलो हुजे ऐं इल्म जो मसइलो हुजे, उन ते बि काफ़ी सारी गॾिजी सॼी नंढड़ा नंढड़ा प्रोग्राम, कॾहिं को ॿारनि जो प्रोग्राम, कॾहिं साईं मोहतरम जमालुद्दीन चनो साहब असांखे किथे प्रोग्राम में वठी वञे,
सिख्या ऐं तरबियत जेका कुझु मिले पई साईं जन जे हथ ते मिले पई, साईं जन जे रहबरी में मिले पई। अॼु असां ख़ुशि आहियूं, अॼु असां सभई त हिकिड़ो असां सभिनी मां हिकिड़ो मोतीअ जो दाणो हिकिड़ो पैदा थी पियो, जेको साईं मसूद साहब मंगी साहब जे रूप में आयो, जंहिंमें असांखे उमेद हुई त हीउ कुझु करे ॾेखारियो आहे। ऐं अॼु हू असांजो हिकिड़ो भली असां उनखे वॾो ॾेखारी न चऊं, पर असां चऊं था छो किताब लिखणु का कंहिंजे वस जी ॻाल्हि आहे। उनखे सेड़णु, उनखे पिरोड़णु, लाइन त मां बि पढ़ी हुअसि, ॾिसी त मां बि आयुसि, पर उनखे सेड़णु, उनखे ठाहिणु ऐं किताब जी शिकिल ॾियणु जेकॾहिं कारनामो सरअंजाम ॾिनो आहे त साईं मसूद अहमद मंगी साहब ॾिनो आहे। असां साईं जो किताब पढ़ियो आहे, काफ़ी किताब में चाव आहे, काफ़ी किताब में ॼाण आहे। ऐं मां सलाह थो ॾियां जंहिं वटि बि किताब पढ़तो आहे या न पढ़तो आहे, अगरि अॼु बि पहुचंदा किन वटि पढ़ो ऐं इनशा अल्लाह तव्हां जेको मौज़ू खणंदव उहो एंड करण खां सवाइ तव्हां रही नथा सघो। उहो तव्हां एंड ज़रूरु कंदो, बाक़ाइदे तव्हां में पैदा थींदो, उत्साह पैदा थींदो, चाह पैदा थींदो। इन शइ जे एंड ताईं पहुचूं त मसूद मंगी साहब छा बयानु कयो। ऐं मसूद मंगी साहब हींअर बि मां चवां थो उनजी जेका सॼी ज़िंदगी आहे उनजो मौज़ू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रहियो आहे विज़िटिंग स्पोर्टिंग गेदर, घुमणु फिरणु, मिलणु जुलणु, खेॾणु। ऐं खेॾण सां त संदसि जो एतिरो चाह हुयो, जंहिं वक़्त में मतां बि वाक़ई बेट स्टम वठणु थोरो महांगो बि पवंदो हो, पर जेकॾहिं 50 रुपए जी शइ हूंदी ऐं संगत में 30 रुपया थिया त 20 रुपया पाण विझी बि शइ वठी त बाबा खेॾो। छो खेॾणु कंहिं शाइर ख़ूब चयो आहे, रांदि कंदे था इल्मु पिरायूं, इल्मु पिरायूं सम्झ वधायूं। त खेॾण में बि इल्मु, खेॾण बि वॾे में वॾो इल्मु आहे। हिन धरती ते मिलणु जुलणु खेॾणु उन में वॾो इल्मु, रांदि कंदे था इल्मु पिरायूं। त साईं जन रांदि कंदे बि पंहिंजो इल्मु पिरायो। इंतिहाई पुरखुलूस बाज़ौक़ इंसानु आहे जेको अॼु असां वटि मौजूदु आहे। साईं जन जा खणी चवंदासीं इहे बि अहसान आहिनि त असांजी उहा तारीख़ बि सेड़े असांखे ॾिए थो पियो। अगरि अॼु खां पंहिंजी उमिरि जे हिसाब सां साईं तक़रीबन 58 जो त हुजणु घुरिजे, 57 जो हुजणु घुरिजे। पंहिंजी उमिरि सां जॾहिं साईं खे होश आयो आहे तक़रीबन 80 खां वटि होश आहे। जेकॾहिं 80 में का कंहिंजी शहर में सुनत थी आहे उहा बि शइ पाण वटि रखी वेठो आहे। अगरि 80 में कंहिंजी शादी थी आहे उहो बि पाण वटि रखी वेठो आहे। ऐं इहे सभु पुराणियूं यादगिरियूं अॼु बि असांजे साम्हूं आणे थो ऐं असांजी यादि ताज़ी थी पवे। ऐं असांखे उहे रहबर, उहे रहनुमा, उहे वॾड़ा ॾिसी करे यादि ताज़ी कयूं था जेके असां वटि हींअर मौजूदु न। त इहे बि सभु शयूं साईं जन जे यादगिरियुनि में शामिलु आहिनि, साईं जे किताब में शामिलु आहिनि। ऐं असां हींअर बि तव्हांखे सलाह ॾियूं था त साईं जेको हीउ किताबु लिखियो आहे इनखे पढ़ो, इनशा अल्लाह तव्हांजूं विसरियल यादगिरियूं तव्हांखे यादि ईंदियूं, तव्हांजी यादि ताज़ी थी पवंदी। साईं जन जा लख अहसान असांखे हिते घुराइण जो, जेका कुझु हुई असांजे ज़हन में असां सभु तव्हां सां शेयर कयो आहे। ऐं गॾिजी सॼी अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि, छो त इन्हनि प्रोग्रामनि सां उत्साह पैदा थिए थो, सुजागी पैदा थिए थी, चाह पैदा थिए थो। वरी बि हिन ई शेर सां मां पंहिंजी जॻह वठंदुसि। हिन दौर में, हिन ज़माने में जेको महिनत ख़ूब करे थो, पंहिंजे कम ते ध्यानु धरे थो, तंहिंजा थींदा बेड़ा पार। महिनत कर तूं, महिनत यार, महिनत कर तूं। महिरबानी साईं। वाकई में शादियुनि जा प्रोग्राम साईं लफ़्ज़ आहे ऐं उहो इस्तेमालु त सही जाइ ते इस्तेमालु थिए थो त मसूद अहमद मंगी साहब खे बाज़ौक़ ई चई सघिजे थो, चइजे थो। रुॻो क्रिकेट घुमण फिरण सां ऐं जीअं मंसूर ॻाल्हि करे जो त असां टूर ते हुयासीं त पुछे बि पियो, ॿुधाए बि पियो
त यकीनन इहे शयूं घटि माण्हुनि में इहे ख़ूबियूं हूंदियूं आहिनि। हर कंहिं माण्हू में ख़ूबियूं आहिनि, कंहिंमें कहिड़ियूं खामा पचा पजरा लुछा ऐं लोचा। खामा पचा पजरा लुछा ऐं लोचा, तन में तो सतरियन जी पिया न धापा। समुंड मुंह कया तो सुरकियाई न थी। हेड़ी सारी जिंदगी वाह वाकई समुंड खां थी, पर हिकु सुरकई कोन थी सेड़े किताब ई कोन थी थी सिंधी में चवणी तो पूछे दरिया के उसे में बंद करण। उन किताब लाइ उन दोस्त जे लाइ कुछ वीचार रखण साईं नूर मोहम्मद राजा के गुज़ारिश आहे साईं जे ऐं जेकॾहिं मोटरसाइकिल में किसी नंदा न आहे करे गाने जे या तो ॿुधाए यार वठी नंदा साईं नूर मोहम्मद अस्सलाम वालेकुम। जेके दोस्त वेठा हो, पहिरीं ॻाल्हि त पंहिंजी का तयारी कान्हे ॻाल्हाइण जी, पर मसौद मूंखे तमामु घणो ज़ोर करे इशारनि में हू चुप करे वियासीं। साईं मसौद मूंखे असांजो पुराणो दोस्त आहे ऐं हुन सां तमामु घणो कुझु पासो गॾु रहिया आहियूं। साईं असांजे बारे में किताब में ज़िक्र कयो आहे त साईं खां मोटरसाइकिल उधर ते वठी साईं जी वॾी महिरबानी जो असांखे हुन किताब में लिखियो आहे। बहरहाल असां असुल खां वठी कोशिशि कयूं थी त दोस्त जो कमु कंदा हुआसीं। हिन जो न पर काफ़ी दोस्तनि जा कमु कयासीं ऐं कंदा रहंदा आहियूं। हिन मतिलबु साईं असांखे नथो छॾे, साईं वॾी महिरबानी।